अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाम दुलाम जे अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। पोइ एपिसोड दोस्तों तव्हां ॾिठी अॻे एपिसोड में छा हाणे शाहनवाज़ ख़ान जो कहिड़ो असरु थियण वारो आहे सोढल जो आख़िर में। हाणे अॻे एपिसोड में कहिड़ो बुरो असरु थियण वारो आहे। छा अचण वारे एपिसोड में मंसूर ख़ान पंहिंजे हथनि सां शाहनवाज़ ख़ान खे पुलिस जे हवाले कराईंदो या रहज़न ऐं मुराद वारनि जे हथां मराए शाहनवाज़ ख़ान खे दुफ़ कराईंदो। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के दोस्तों लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं लाइक शेयर कंदा। हलो था जी अपडेट की तरफ़। दोस्तों शाहनवाज़ ख़ान जो तो बुरो अंजाम थियणो ई थियणो आहे। बहरहाल कॾहिं बि जेको आहे मंसूर ख़ान खून ख़राबी जी तरफ़ न वेंदो। मंसूर ख़ान जो जेको शुरू खां वठी मंशूर आहे त जेको आहे ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल कयो वञे। खून ख़राबे सां जेको आहे को मसइलो हल न आहे थींदो, अञा ख़राबु थी वेंदो आहे। इन्ही चक्कर में जेको आहे मंसूर ख़ान रहज़न ऐं मुराद वारनि जा बि ठाक कराए छॾिया। अहिड़े हिसाब सां इहे ॿई धुरियूं हिकु थियण वारियूं ऐं पोइ जॾहिं दुश्मन हुयूं त हाणे हिकु थियण ते प्लेटफॉर्म ते पहुची चुकियूं आहिनि। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हू कॾहिं बि न चवंदो इन्हनि खे तव्हां इन्ही खे मारियो या फलाण कयो। कानून जा रास्ता खोलींदो जीअं शाहनवाज़ ख़ान वञी SP वटि यानी जेल में वञी पुॼे, छो त उन घणा गुनाह कया आहिनि।